राणीपुर लॻे यूसी गरेजी शहर 3 महीननि खां ट्रांसफार्मर न हुजण करे ऊंदाही में लाइन न हुजण सबबि ॾोहनि में इज़ाफ़ो। ख़बर मूजिबि गुज़िरियल 3 महीननि खां गरेजी शहर जा ट्रांसफार्मर ख़राब हुजण करे शहरी परेशान। संदन चवणु आहे त बिजली न हुअण करे शहर में ॾोह वधी विया आहिनि। आए ॾींहुं घरनि घिटियुनि में ॾोहारी लामारा हणनि था, जंहिं करे असां जूं निंड्रूं हराम थियल आहिनि। पर तकॾहिं MNA या MPA 3 महीननि ताईं असांजी संभाल न लधी आहे। असां गर्मी जी मौसम में तमामु घणी परेशानी में मुब्तला बणियल आहियूं, पर को दाद फरियाद ॿुधण वारो नाहे। हुन नाला अख़्तियारनि वफ़ाक़ी सरकार खे अपील कंदे चयो त शहर जी बिजली बहाल कराए ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।